पाडो सिंध यूनाइटेड पार्टी जो एहतजाज उन एजेंडा ते आहे त हिते जो कराची जे अंदर ख़ास तौर ते सिंधी माण्हुनि जी जेका नस्ल कुशाई कई थी वञे उन्हनि जो टारगेट कयो थो वञे उन्हनि खे जेको आहे सरेआम गोलियुनि जो खाज बणायो थो वञे जीअं शहीद जावेद भट्टी खे जेको आहे त माना सरेआम दहशतगर्दनि जेको आहे गोलियुनि जो खाज बणायो। असीं चाहियूं था त फौरी तौर ते मालिकनि जी मर्ज़ी सां छाजे करे त उहो इलाइक़ो सॼो यरगुमाल बणाए करे जावेद भट्टी ऐं उनजे भाइरनि खे जेको आहे त माना जेको आहे गोलियुनि जो निशानो बणायो जंहिंमें जावेद भट्टी जेको आहे त माना शहीद थी वियो। असीं चाहियूं था त उन FIR में उहा नाम निहाद अथव FIR जे अंदरि जेको आहे त माना दहशतगर्दी जा एक्ट विधा वञनि। ॿी सूरत जेकॾहिं हीअ जेको आहे त माना क़ातिल गिरफ़्तार न थिया ही गैर ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके वाना वज़ीरिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा ऐं जेको आहे त माना अफ़गानिस्तान खां हिते अची करे हितां जो टिकटूं ऐं शनाख़्ती कार्ड वठी करे जेको सिंधियुनि माण्हुनि जी नस्ल कुशाई करनि था ऐं उन्हनि जो क़त्लेआम करनि था। जेकॾहिं सिंधी माण्हू डिॼो उन ॾींहं खां सिंधी माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमुन ऐं भाईचारे मां कमु वठे पियो। जंहिं ॾींहुं ही बर्दाश्त जो पैमानो ख़तमु थियो त सिंधी माण्हुनि जॾहिं हथियार खयो त तव्हांखे सिंध जी कंहिं बि कुंड में बर्दाश्त न कयो वेंदो। असीं आला इदारनि खां घुर कयूं था त जल्द इज़ जल्द उन क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे क़ैफर क़िरदार ताईं पहुचायो वञे ऐं FIR जे अंदरि जेके दहशतगर्दी एक्ट 9 विधा विया उहा उन्हनि जे मनपसंद माण्हुनि जे निगरानी में जेका कटाई वई आहे दहशतगर्दनि जे सरपरस्तीअ जी निगरानी में जेका कटाई वई आहे उनखे फौरी तौर ते ॿीहर सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं।